नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त शाह लतीफ़ थाणे जी ॻोठ आदम खान महराणी में नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सीनियर नायब सदर अब्दुल सत्तार महराणी जे घर ते गुज़र रात चोर 8 ॿकरियूं चोरी करण जी कोशिश ते घर धणी सुजाग थी पिया, जंहिं करे चोर ॿकरियूं छॾे फरार थियनि। ॻोठाणनि पारां वाहर कई, जंहिंजो इतला शाह लतीफ़ थाणे जे हद लोंग फ़कीर चौकी ते ॾिनो वियो। होॾां पुलिस ऐं खोजी कुतनि सां हिकु दफ़ो ॿीहर पेरा खणाया विया, जेके ॻोठ रसूल बख्श मोरेजो में मशहूर चोर तौफीक अहमद वल्द मरहूम नसीर मोरेजो जे घर में कुता वेही रहिया आहिनि। इन मौके ते तौफीक अहमद मोरेजो साथी बशीर अहमद मोरेजो, मोहम्मद उमर मोरेजो, गंज बख्श उर्फ ॾाॾा मोरेजो, करम हुसैन मोरेजो, मोहम्मद सचल मोरेजो ऐं ॿिया साण करे सहाफ़ियुनि जे घर ते हलाण करे हमलो करे ज़ख़्मी कयो। मोबाइल फ़ोन फुर करे विया आहिनि। यादि रहे त 2 महीना पहिरियों बि सीनियर सहाफ़ी अब्दुल सत्तार महराणी जे घर मथां 2.5 लख मालियत जा 5 ॿकरियूं चोरी कयूं हुयूं, जंहिंजो अॼु ताईं पतो न पइजी सघियो आहे, जंहिं जे करे चोरियुनि जूं वारदातूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। सहाफ़ी बिरादरी पारां SSP खैरपुर खां घुर कई आहे त को अहल ऑफिसर मुक़रर करे जांच कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।